सिंध हाई कोर्ट बेंच सखर ऐं माथियत अदालतुनि में जाफ़र एक्सप्रेस सान्हे जे सोग में वकीलनि कार्रवाइनि जो बाइकआउट करे छॾियो। इन हवाले सां मेंबर पाकिस्तान जुडिशियल कमीशन ऐं सिंध हाई कोर्ट बार सखर जे सदर कुर्बान मल्लाणो हाई कोर्ट बार एसोसिएशन सखर जे जनरल सेक्रेटरी आचिर कबूल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सखर जे वकील बिरादरी जाफ़र एक्सप्रेस सान्हे जे मुतासिरनि सां गॾु आहे। जंहिं करे सखर जे वकीलनि अदालती कार्रवाइनि जो बाइकआउट कयो। असां बलूचिस्तान में दहशतगर्दी वाक़िअनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। वफ़ाक़ी हुकूमत खे बलूचिस्तान में अमन अमान जी सूरतहाल क़ाइम करण लाइ संजीदगीअ सां कोशिश करणु घुर्जे। सखर जी वकील बिरादरी पाक फ़ौज ऐं ॿियनि सिक्योरिटी इदारनि खां घुर करे थी त मुल्क जी सलामती ऐं अमन लाइ ख़तरो बणियल दहशतगर्दनि ख़िलाफ़ भरपूर ऑपरेशन करे माण्हुनि जी जाननि जी हिफ़ाज़त करे यकीनी बणायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।